नबियों ने तौहीद सिखलाई, अपना जिस्म पत्थरों से जख्मी करा कर लोगों से कहा था पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह, खुदा के सिवा दाता कोई नहीं है। आज भी हो इब्राहिम जैसा ईमान पैदा, आग कर सकती है अंदाज गुलिस्तां पैदा। हुजूर आए तो सरे आफरीनश पा गई दुनिया, अंधेरों से निकल कर रोशनी में आ गई दुनिया। बुझे शहरों का जंग उतरा, सुते चेहरों पे नूर आया। हुजूर आए तो इंसानों को जीने का शऊर आया। काबिल एहतराम बिरादरान इस्लाम, सामईन इज़ाम, स्टेज ते बरख आलमे दीन उलमाए किराम, अज हिना अजीम शान फ़क़ीदुल मिसाल तारीख साज सालियाने गोठ सिलाई चाचड़ जे जलसे में 12 ज़ुल्हज हिन वक्त 1444 हिजरिया तकरीबन कदीमी इदारे जे अंदर ये सालियानो जलसो 70-71 सालियानो जलसो आ। यकीनन हिन इदारे खां काफी उलमाए किराम, हुफ़ाज़े किराम इल्मे नबवी सिखी करे दुनिया जे कुंड कुड़श में पंहिंजे इलाइके में फैलजी विया। दीने नबवी सिखाइण जे लाइ, बुधाइण जे लाइ हिन इदारे जो वडो फैज़ आ। काफी उलमाए किराम हिन साल भी अल्हम्दुलिल्लाह 3 उलमाए किराम, 3 हुफ़ाज़े किराम दिस्तार बधंदा, पोयां बैनर भी लगियल आ। यकीनन उन्हनि मरहूमीन जे कब्रुनि जे मथां किरोड़ा रहमतुनि जा मींह वसंदा हूंदा, जेके हिन इदारे जा बानी उस्तादुल उलमा शेखुल हदीस आलिम बाअमल हजरत मौलाना मरहूम मगफूर साईं शरफदीन चाचड़ साहब और हजरत मौलाना साईं रहीम चाचड़ साहब और बदरदीन उस्तादुल उलमा शेखुल हदीस मरहूम जे कब्र जे मथां किरोड़ा रहमतूं अल्लाह साईं नाज़िल कंदो हूंदो। उन जे कब्रुनि खे रब साईं जन्नत जो बाग बणायो हूंदो और उन्हनि जे लॻायल हिन बाग खे अॼु ताईं आबियारी कई थी वञे, पानी ॾिनो थो वञे पियो। बिरादरे मुकर्रम हजरत मौलाना कमरदीन और सदरदीन और उन जा बिरादरान और उन जा रुफ़क़ा मुआविनीन हिन लॻायल बाग के अॼु ताईं पानी परमा थो। रब जी दरबार में अर्ज़ कयां मौला हिन इदारे के ता क़यामत आबाद रखजा। हर साल जियां तमां असां जूं मुलाकातूं थींदियूं हन, मुंहिंजा दोस्त टाइम मुख्तसर तमां खे हीअ जा ख़बर महबूब दिलबर अनवर सरवर पैगंबर साकी कौसर शाफी महशर इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा आमिना जे लाल महबूबे ज़ुल जलाल मुहम्मदुर रसूलुल्लाह जे लाइ जेका दुआ खलील घुरी ही, खलील जूं बदुआऊं अल्लाह कबूल कयूं ऐं खलील जेके दुआऊं घुरियूं अॼु दुआउनि जो नतीजो मके मुअज़्ज़म में बैतुल्लाह जे इर्द गिर्द में तव्हां खे ॾिसण में ईंदो हूंदो। हिक बचड़े जी दुआ घुरियईं
बियो काबतुल्लाह तामीर करे रास करे ठाहे वरी मुहम्मद रसूलुल्लाह जे लाए दुआ घुरे खलील जो बई दुआऊं कबूल थी वयूं पर मौके मुनासिब सा सिलाही चाचड़ वारो ही ख्वाब हो रब जो इम्तिहान हो ऐं तव्हां जे साम्हूं यो नतीजो ज़ाहिर थी पयो जो हर एक ढोर वठी कुहे पयो जानवर ज़िबह करे पयो दुनिया जे अंदर मानुन डिठो किन चिठो आहा मिली वियो खलील जे खानदान के चिठो ख्वाब हुयो पर नबियन जो ख्वाब सच्चो हुंदो आ तुझो मुझे ख्वाब में डचो हुंदो आ तुझो मुझो ख्वाब कच्चो हुंदो आ तुझो मुझो ख्वाब शैतानी थी सके थो शैतानी हुंदो आ पर नबियन जो ख्वाब सच्चो हुंदो आ अजो न ख्वाब जो नतीजो जेके 10 ज़ुल्हज 11 ज़ुल्हज 12 ज़ुल्हज ते करोड़न अरबन खरबन जे तादाद में जानवर 3 दिहाड़न जे अंदर कुसन पया मानू दिसन पया मलाइक भी रीसूं कन पया हाओ इहो त इश्क़ अंदाज़ा जो जानवर कुहन पया यो खलील ख्वाब लदो हो अजो ख्वाब जे नतीजे में क़यामत जे सुबह ताईं अल्लाह तबारक व तआला खलील जे ख्वाब के भी सच्चो कयो कुर्बानी अल्लाह कबूल कई जन्नत जो दुंबो अची वयो छुरी हेठां ज़िबह थी वयो खलील जो बचड़ो इस्माइल खिले पयो रब कुरान में जिक्र कयो ऐलान मथों ही अचे पयो पर बिन नबियन जो ख्वाब बुधाया बिन नबियन रसूलन जो ख्वाब तव्हां के बुधाया एक जद्दुल अंबिया खलील खुदा मुवहिद आज़म जनाब इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जो ख्वाब हो अजो ख्वाब जो नतीजो तव्हां असां जे साम्हूं आ यो ख्वाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सन हिजरी जे अंदर मदीने पाक में लधो हो सुबह जो साईं ख्वाब जो इज़हार सहाबा में कयो हो ये खलील ख्वाब लही करे ख्वाब जो इज़हार पंजे बच्चे जे साम्हूं कयो हो बच्चो भी संभरी थी करे ख्वाब जे गाल ते अब्बा के लबैक चई करे मिना जे मैदान ते अब्बे सां गड अची वयो हाओ रब ने कुरान में मंजर बयान कयो तवज्जो आहे रब साईं कुरान में फरमायो क़द सद्दक़तर रुया इन्ना कज़ालिक नजज़िल मुहसिनीन सबई चो सुभान अल्लाह रब दो फरमाए खलील ख्वाब तुझो सचो सलाही चाचड़ जा वासियो इर्दो गिर्दो खां आयल मुसलमानो दीनदारो रब जा प्यारो वधीक मां तफसील में न थो वञा मूंखां अवल काफ़ी उलमाए किराम इन मौज़ू ते ॻाल्हाए विया यो खलील जो ख्वाब हुयो रब जो इम्तिहान हुयो पंहिंजे बच्चे के ख्वाब जो इज़हार करे पयो रब साईं इन मंजर के कुरान में जिक्र कयो फरमायई फलम्मा बलग माहु साया क़ाल या बुनय्य इन्नी अरा फिल मनामि अन्नी अज़बहुक फंजुर माज़ा तरा इज़हार ख्वाब जो इज़हार थो करे पयो वाह इस्माइल जेको जुमलो तो फरमा बरदारी वारो जिक्र कयो बाबे जे सामू फरमा बरदारी वारा जुमला चवे पयो रब उहे जुमला भी कुरान में जिक्र कया चवे तो क़ाल या अबतिफ अल मा तुमर सतजिदुनी इंशा अल्लाह मिनस साबिरीन बाबा जे रब जो हुकुम थियो थी त मां कुसण जे लाइ तैयार तू कुहण जे लाइ तैयार थी बई नबी सगोरा हत्यार थी करे निकदा थी मक्के शहर के छॾींदा थी मिना जे मैदान में पुजंदा थी विच में काफ़ी रुकावटूं अची वयूं रब रुकावटूं भी दूर करे छॾियूं शैतान भी अटैक कयो खलील के हुकुम मिली वयो हाओ मुंहिंजा रब करीम वो अमल खलील जो रब के एड़ो पसंद लगी वयो जो क़यामत जे सुबह ताईं जेके भी हाजी सगोरा हज ते ईंदा वो अमल वरनाईंदा उन अमल कंदा अची शैतान के पथरियूं हणंदा कुरान इन मंजर के बयान कयो रब नक्शो जिक्र कयो फलम
फलम्मा अस्लमा वतल्लहु लिलजबीन। अज इस्माइल अलैहिस्सलाम के पेशानी पर लेटाए करे मथों छुरी वहाए, छुरी मां आवाज ता चन प्याला तक़दई। खलील तू त गुस्सो थो करे पयो, तू त चवे थो कुहेस, पर जलील जो हुकुम मान न कुहेस। हेॾो रब जी निदा अची वई आ, कद सदक़तर रुया नादैना गुअय्या इब्राहीम। कद सदक़तर रुया, ए खलील तुझो ख्वाब सा सचो करे छजो आ, मां रब के सब खबर आ। खलील तू ख्वाब में सचो थी वे, तू कुहण में सचो थी पे, इस्माइल कुसण में सचो थी वयो, जन्नत जो दुंबो अची वयो। नतीजो इहो निकरी पयो जो क़यामत जे सुबह ते अल्लाह के वो अमल एडो पसंद लगी वयो जो पंहिंजे बाणन जे मथा कुर्बानी वारो अमल जानवरन जे कुहण जो हुकुम अची वयो। यो खलील जो ख्वाब हुयो। हेडे मुझे आका इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा मदीने पाक जे अंदर सन हिजरी जे अंदर ख्वाब लथो आ। सजन ॾिसन पया 6 साल गुजरी वया। हा मक्के शरीफ बैतुल्लाह जी ज़ियारत को न थी आ। अवल काफी जंगन ते मुस्तफा पान आया हा। जंगे बदर भी लगी वही, जंगे उहद भी थी वही, काफी जंगियों 6 सालन जे अंदर लगी चुकियो हुयो। मक्के खां दूर दराज हुया, 550 किलोमीटर तकरीबन दूर हुया। मदीने पाक जे अंदर इमामुल अंबिया ख्वाब लहन था त काबतुल्लाह जो तवाफ मा जमा समेत साहबन समेत यारन वफादारन समेत काबे जो तवाफ करे रहियो आ। सुबह जो ख्वाब जो इज़हार साहब जे सामो थींदो पयो आ। साहबा सब संभरी पया, अर्ज कन पया, साईं तवां जे ॾाढे खलील ख्वाब लदो हो, साईं रब काब के सचो कयो हो। मुंहिंजा महबूब काफी साल गुजरी वया आहिनि, अॼु दिल थी चाहे त काबतुल्लाह जो तवाफ कजे, उम्रो अदा कजे। सजन फरमायो ऐलान कयो, जेको पंहिंजे रज़ा खुशी मर्ज़ी सां हलण चाहे निकिरी अचे। रब्बे काबा जो कसम मां हेॾे खलील जे ख्वाब ते हिकिड़ो बच्चो इस्माइल मिना जे मैदान ते फुतो आ। होॾे मुहम्मद रसूलुल्लाह जे ख्वाब ते 1500 जे करीब 1400 खां मथे जानसार वफादार कुर्बदार संभरी निकता 500 किलोमीटर तय थी आयो आ। हुदैबिया वारी जगह ते मुस्तफा क्या फरमायो आ। हेडे मक्के जे सरदारन के पतो पयो आ, रुकावट अची वई आ। मुस्तफा इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा पंहिंजे प्यारे सुने इमाम हसन इमाम हजरत उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाह ताला अन्हु के कासिद बनाए करे, वकील बनाए करे मक्के जे सरदारन सां गाल बोल करण जे लाइ मोकिलियो आ। हजरत उस्मान मक्के जे सरदारन सां अची मिलियो आ। ओ मक्के जो सरदार हो रहे सो मुस्तफा इमामुल अंबिया जमात वठी करे जंग जे लाइ कोन आया हो, जंग कंहिं ॿिए मौके ते थींदी। मुस्तफा ख्वाब लथो आ, अॼु असां काबे जो तवाफ कंदासीं, रहबर रसूल सां गॾु जमात खणी आ, असां जंग करण जे इरादे सां न आया हो। मुस्तफा ख्वाब लथो आ। हजरत उस्मान के ज़ालिमन बंद कयो आ। हजरत उस्मान के इएं भी चयो वियो आ, उस्मान तुंहिंजे लाइ काबे जा दरवाजा खुलियल। उस्मान जीअं वणई काबे में तवाफ कर, मकाम इब्राहिम ते नफिल पढ़ो, ज़मज़म के पानी पियो ऐं हजरे असवद के बोसा दे। हजरत उस्मान इनकार कयो, ओ सरदार मुंहिंजो महबूब आका इंतजार जमात समेत करे। उस्मान के जुगाए कीअं थो जे काबे में वञी घिरे, ज़मज़म जो पानी पिए, हजरे असवद जी ज़ियारत करे। इएं हरगिज़ कोन थींदो। तलब कलामी थी पई। हजरत उस्मान साईं के बंद कयो वियो आ रज़ी अल्लाह ताला अन्हु। सलाई चाचड़ जा मुसलमानो, रब्बे काबा जो कसम आहे ॾे ग़लत रिपोर्ट अची वई आ। इन वाक़े में भी थोड़ो तवज्जो कजे, अंदर वारे इंसान सां सलाह कजाए। आलिमुल ग़ैब रब जी ज़ात आ। हेॾे हजरत उस्मान जीअरो आ, पर ख़बर शहीद थियण जी मिली आ। मुस्तफा कहिड़ो अमल कयो आ। होॾे इस्माइल के इमामुल अंबिया जद्दुल अंबिया रब्बे काबा जो कसम आ खलील लेटायो आ पेशानी भर। रब के इम्तिहान वठणो हो, कुहाइणो न हो। हेॾे भी मुहम्मद जी जमात जो इम्तिहान थियणो हुयो। हेॾे मुहम्मद मुस्तफा जमात के घुराए करे
1500 जे करीब पंहिंजे हथन ते बैयत वठन पया हजरत उस्मान जे बदले वठन जे लाइ साहब खां हथ ते बैयत वठन पया ख़बर इहा पोइ ते भुजी वई बाबा ही तक लखन जे तादाद में माण्हू नज़र मुशरिकन के काफरन के सरदारन के अचन पया कुछ माण्हू विच में पइजी वया सुलह जी सूरत अची वया सुलह नामो लिखजी पयो रब इन मंज़र के कुरान में ज़िक्र कयो हुयो त किकर बबर जो वण जे हेठां वेही करे मुस्तफा साहबा खां बैयत वठन पया हथ ते बैयत कराइन पया इन मंज़र के भी रब कुरान में ज़िक्र कयो हू भी ख़्वाबा ही भी ख़्वाबा ओडे हिकड़े के कोहण जे लाइ ज़िबे करण जे लाइ जद्दुल अंबिया खलील खुदा वठी वयो हेडे मुस्तफा 1400 1500 खां हथ ते बैयत वठन पया दावत को न हुई साईं जन फरमा के राज को हजरत उस्मान जे बदले वठन जे लाइ मुजो साथ दींदो रब काबा जो कसम साईं जन इए ही चवन हा मुजो ईमान अकीदो सब संभरी करे निकरी करे मुस्तफा जे कढ लगन पया लगन हा पर हेडे मुझे महबूब मुस्तफा इमामुल अंबिया हथ ते बैयत वठन पया इन मंजर के दुनिया डिठो स्याडी करण वारन स्याडी पे कई आसमानन जे मलाइकन भी डिठो पे रब के सब इल्म होयो रब कुरान में शा जिक्र कयो ओ मुजा महबूब लक़द रज़ियल्लाहु अनिल मुमिनीन इज़ युबायिऊनक तहत अश-शजरा महबूब जिन वण जे ना तुझे हथ ते बैयत कई ये सच्चा थी ये पोइ ते हटण वारा न थी ये कुर्बानी ॾियण वारा थी कुर्बान थियण जे लाइ तुझे हथ ते बैयत कनी पया गाल खुली वई हजरत उस्मान जीरो जागंदो अची वयो सुलह त थी पयो पर ख़्वाब हुयो रब काबा जो कसम केर उस्मान जंहिंजी शहादत 18 जुलाई ते थी हिन ही महीने में हजरत उस्मान बिन अफ़्फ़ान जी शहादत थी ईंदड़ महीनो मुहर्रमुल हराम जो गौर फिक्र कजाए करबला जा भी मजलूम थी मदीने जो भी मजलूम हजरत उस्मान थी करबला वारन जी भी पानी मानी बंद कई वई तकलीफ में आया करबला वारन के भी इज़ायो वयो करबला वारन जो भी वडो सब्र रब कुरान करीम में सब्र वारन जो जिक्र कयो कुरान का पुछा कयो सब्र वारन जे लाइ रब केड़ी वाधाई जिक्र कया फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस-साबिरीन रब दो फरमाए जने बानन मुंजन के तकलीफ अची वने पो एक सब्र कन तो नमाज न छडन मा अल्लाह उनन सा गडवा करबला जे शहीद इमाम हुसैन संदद साथन समेत एडो सब्र कयो नमाज न छडिया करबला मा भी सबक मिलंदो पयो ओ दुनिया जो इंसान असा जो इमाम हुसैन भी मजलूम करबला जा 70 शहीद भी मजलूम थी पर मदीने जे मजलूम हजरत उस्मान जा थोड़ा उम्मत लाई न सगंदी इन जे मथा भी तकलीफन जा अंबार थी हजरत उस्मान जे शहादत जो गवाह क़यामत जे ॾियारे कुरान थी रब काबा जो कसम कई शहीद जे शहादत जी गवाही बदर जो मैदान कई शहीद जे शहादत जी गवाही उहद जो मैदान उहद जी पहाड़ी दीदी कई शहीद जे शहादत जी गवाही मुसल्लो नबवी दीदो पर क़यामत जे ॾियारे क़यामत जे ॾियारे करबला जे शहीदन जी गवाही करबला जी मिट्टी दीदी पर हजरत उस्मान जी 18 जुलाई ते शहादत थी क़यामत जे ॾियारे हजरत उस्मान जे शहादत जी गवाही रब जो कुरान नीदो अज वो कुरान पयो अजायब घर जे अंदर पयो जे कुरान जी तिलावत हजरत उस्मान करे पयो खून हजरत उस्मान जो कुरान जे वर्कन ते गिरे पयो ये आयतूं गवाह थी अज भी कुरान मौजूद ये आयतूं पढ़े पयो जिन आयतुन ते हजरत उस्मान जो खून गिरला फसयक्फीकहुमुल्लाहु व हुवस समीउल अलीम अल्लाहु अकबर केर उस्मान जेके ज़िन्नूरैन जो लक़ब मिलियो इन मर्तबे में उस्मान समूरन का चढ़ी वयो अलील मुर्तज़ा के मुस्तफ़ा पंहिंजी न्याणी फातिमतु ज़हरा सैयदतुन निसा अहलुल जन्नह
निकाह में ॾिनी आ पर हज़रत उस्मान हुआ हिक निकाह में न्याणी मिली फौत थी वई मुस्तफ़ा जे मौजूदगी में वरी संजन दिल जाए ॾेई करे फरमाओ उस्मान गणती न कर बी न्याणी तोखे परणाया निकाह में जा आओ उस्मान बी न्याणी आका जी तोखे मिली वई ज़िन्नूरैन जो लक़ब तू खणी वए सोना उस्मान तुझो एहसान उम्मत अज ताईं न लाहे सघंदी छो त मस्जिद नबवी में प्लाट ख़रीद करण वारो तू ऐं जेको मदीने पाक जे अंदर कौड़ो खूह खोड़ हुया पर मिठो बेरे रूम ख़रीद तो कयो आ उस्मान जंगे तबूक में 1000 उठन जो तो मोकिलियो आ 70 घोड़ा सामान सां भरे तो मोकिलिया पर जेकी अशरफिन ऐं दिरहमन दीनारन जी गंढ तू खणी आयो आ बुखारी शरीफ में असां पढ़ियो आ ॾिठो आ त आका उन गंढ के दिरहम दीनारन के बुक में खणी करे ही जुमला चवन पिया मा ज़र उस्मान उस्मान जूं वॾियूं कुर्बानियूं थी दीन इस्लाम आयो कुर्बानन साया दीन इस्लाम आयो कुर्बानन साया कुर्बानी ते नज़र कजे त अज ताईं कुर्बान जो सिलसिलो जारी आ रब्बे काबा जो कसम आ क़यामत जे सुबुह ताईं के जवान हुंदा जेके हक़ सच जी गाल कंदा रहंदा ये हक़ सच वारी जमात आ हक़ सच वारो पैगाम पुजाईंदी पई आ जमियत उलमा इस्लाम जंहिंजा अकाबिर लीडर कायदे मिल्लत इस्लामिया सियासत जा सुल्तान रहबर मौलाना फजल रहमान चो न सुभान अल्लाह असा के पंहिंजी क़यादत ते फ़ख़ुर आ दुनिया मनींदी पई आ इमाम काबा भी उन जे नमाज़ कढ पढ़ंदो पियो आ चवंदो पियो आ मां इमाम काबे जो आ ओ कायदे मिल्लत इस्लामिया पर सियासत जे हवाले सां तू मुंहिंजो भी इमाम आ पंहिंजी क़यादत ते फ़ख़ुर कयो पंहिंजी क़यादत ते एतमाद कयो वर रब करीम तव्हां असांखे सिंध में उहो बहादुर लीडर अल्लामा राशिद ख़ालिद महमूद ॾेई छॾियो आहे जो सॼी दुनिया ॾिसंदी पई आहे ख़ुदा जो कसम आहे हीअ ई जमात हक़ सच वारी आहे क़यामत जे सुबुह ताईं हिकु सच वारी जमात ज़ुल्म जे ख़िलाफ़ आवाज़ उथारींदी रहंदी छो त हिन जमात जो मंशूर भी हुआ दस्तूर भी हुआ हेॾे तवज्जो कर हिन जमात जो मंशूर छा आहे अल्लाह जी इबादत रसूलुल्लाह जी इताअत ज़ालिम सां बग़ावत मज़लूम जी हिमायत बिला तफ़रीक ख़िदमत रब साईं जेको मूंखां चवरायो ॻाल्हायो क़बूल मक़बूल मंज़ूर फरमाए अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए रब साईं हिन इदारे खे ता क़यामत आबाद शाद फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।